छह नवन केनालन ऐं कारपोरेट फार्मिंग जे नाले में सिंध जे लखे एकड़ ज़मीन नीलाम करण खिलाफ़ सिंधियाणी तहरीक जी अवामी सुजागी मुहिम। ज़िला मीरपुर ख़ास जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में 3 ॾींहं बि कार्नर गॾिजाणियो। झोडो में छह नवन केनालन ऐं कारपोरेट फार्मिंग जे नाले में सिंध जे लखे एकड़ ज़मीन नीलाम करण खिलाफ़ सिंधियाणी तहरीक जी ज़बरदस्त अवामी सुजागी मुहिम जारी। सिंधाणी तहरीक जे मरकज़ी अॻवान एडवोकेट सोरठ मंगणहार, आमनत केड़ानो, आफिशईन मेमण, नूरबानू खोसो, अज़मत कलोई, पारी कोली, ज़ुबैदा कलोई, टेडीअ ते जुडो भरिसां ॻोठ बचल कलोई, ॻोठ बहादुर कलोई, ॻोठ आफ्ताब कलोई, ॻोठ महादेव सोलंगी, ॻोठ यार मोहम्मद रिंद ऐं ॿियनि ॻोठनि जो दौरो कयो, जिते कार्नर गॾिजाणियूं मुनक़द कयूं वयूं। उन मौके ते सिंधियाणी तहरीक जे अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंधु दरिया मां 6 नवां केनाल कढण ऐं कारपोरेट फार्मिंग जे नाले में सिंध जे लखें एकड़ ज़मीन जी नीलामी सिंध ख़िलाफ़ वॾियूं साज़िशूं आहिनि। केनाल ठाहे सिंध सुकाइण जी साज़िश में पीपल्स पार्टी भाङी भाईवार आहे। पीपल्स पार्टी जा हिकिड़ा अॻवान चवनि था त केनाल को न ठहंदा, ॿिया चवनि था केनाल ठाहे नवाज़ लीग मुआहिदे तां फिरी वई आहे। पीपल्स पार्टी साज़िशी नज़रिये तहत मुंझाईंदड़ बयानबाज़ी करे सिंधी अवाम जी जदोजहद खे कुचलण चाहे थी। हिननि चयो त सिंध जो अवाम पीपल्स पार्टी जे ढोंग ऐं फिराद खे रद्द करे केनालनि खिलाफ़ पुरअमन जमहूरी जदोजहद जारी रखंदो। अॻवाननि वधीक चयो त ज़मीनूं धारियुनि खे नीलाम करे सिंधियुनि खे बेघर कयो पियो वञे। पीपल्स पार्टी इक़्तिदार ख़ातिर सिंधु दरिया विकिणी रही आहे ऐं लखें एकड़ ज़मीनूं नीलाम करे रही आहे। सिंध जो अवाम सुजाग थिए पर पुरअमन जमहूरी जदोजहद ज़रिए पंजाब खां गुज़िरियल 1.5 सदी जे पाणीअ जो हिसाब वठिबो। ज़मीनूं कारूंझर कोयलो बचाइबो। पंजाब जा हुक्मरान गुज़िरियल 1.5 सदी खां सिंध जे पाणीअ ते धाड़ा हणी रहिया आहिनि। केतिरा ई धारियल वाह कढी अॻे ई सिंधु दरिया मां गैर क़ानूनी तौर पाणी खणी रहिया आहिनि। सिंध जो 90% खां वधीक पाणी पंजाब चोराए वियो आहे। बचल पाणी ते बि धाड़ा हणी रहिया आहिनि। पीपल्स पार्टी सरकार सदारती उहिदे, सेनेट चेयरमैन ऐं ॿियनि सूबनि में हुकूमत एवज़ 6 नवन केनालनि जी मंज़ूरी ॾिनी। सिंध सां वेसाघाती ऐं गदारी कई आहे। मरकज़ी मीडिया सेक्रेटरी सिंधियाणी तहरीक। रिपोर्ट डॉक्टर एम लाल वाघाणी, डिविजनल ब्यूरो चीफ।